व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर मुख़ालिफ़ धुर खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त जॾहिं मुख़ालिफ़ धुर ब्लैकमेल करण में नाकाम वई त उन्हनि आर्मी चीफ ऐं ISI सरबराह खे निशानो बणायो। मुख़ालिफ़ धुर वारा दबाव वधाए NRO चाहिनि था। इमरान ख़ान जो त पहिरियों ई सॼो ज़ोर मुल्की मईशत खे बहितर करण में हुयो, पर हाणे कानून जी बालादस्तीअ ते ज़ोर लॻायो वेंदो। इमरान ख़ान गिलगित बल्तिस्तान में वधीक ॻाल्हाईंदे चयो त ईंदड़ ॾींहंनि में क़ौम ॾिसंदी त कंहिंजा पघर निकिरनि था ऐं कंहिंजी ॼंघूं ॾकंदियूं। इन खां पोइ ॿिए पासे नून लीग जी सरबराह वाइस प्रेसिडेंट जेका आहे नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त असां वर्दीअ जे ख़िलाफ़ु बिल्कुलु बि न आहियूं, पर वर्दीअ खे दाग़दार कंदड़नि खे वाइको करणो पवंदो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे नसीर मेमण साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा ऐं जगदीश आहूजा साहब। महिमान खे भलीकार जी नसीर साहब ॾे हलूं था। नसीर साहब, इहो ॿुधायो त जेको इमरान ख़ान इन हवाले सां बयानु ॾिनो आहे, जंहिंमें हुन इहो क्लियर चयो आहे त जेको ईंदड़ वक़्तु आहे उन में क़ौम ॾिसंदी त पघर कंहिंजा निकिरनि था ऐं ॼंघूं कंहिंजूं ॾकनि थियूं, हुन इहा ॻाल्हि गिलगित बल्तिस्तान में ॻाल्हाईंदे चयो आहे ऐं मुख़ालिफ़ धुर खे शदीद तनक़ीद जो निशानो पिणु बणायो आहे। ऐं हुन इहो चयो आहे त मुंहिंजो अॻु में जेको ज़ोर हुयो उहो मुल्की मईशत जे मथां हुयो, पर हाणे असां कानून जे बालादस्ती ते ज़ोर लॻाईंदासीं। इहो ॿुधायो त मुल्की मईशत लाइ हुननि छा कयो ऐं कानून जे बालादस्ती जेका हाणे ॻाल्हि कनि था त जेको हाणे सियासी मैदान आहे फ्यूचर जो, उन में ईंदड़ वक़्त में तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे छा थो नज़र अचे, ॼंघूं कंहिंजूं ॾकंदियूं ऐं पघर कंहिंजा निकिरंदा? जी हलूं था इनाम साहब ॾे। इनाम साहब, इहो ॿुधायो त इमरान ख़ान जेका ॻाल्हि कई आहे उन हवाले सां तव्हां छा था सम्झो त ॼंघूं कंहिंजूं ॾकंदियूं ऐं पघर कंहिंजा निकिरंदा ईंदड़ मुस्तक़बिल में? पहिरीं ॻाल्हि त अनिल, इन क़िस्म जी सियासी लैंग्वेज जेका आहे इन मां मुराद इहा वरिती वेंदी त यानी हाणे सियासत में हिक ॿिए खे धमकियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं धमकियूं बि उन इदारे जी ॾिनियूं वेंदियूं जंहिंजे लाइ ख़ुदि ई चवनि था त उनजी साख खे मुतासिर न कयो वञे ऐं उहे ख़ुदि वरी पाण चवनि था त उन्हनि खे सियासत में न घेलियो वञे। जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं त हिकिड़ी शइ ज़हन में रखणु खपे त पार्लियामेंट जे अंदरि मेंबर हज़रात जेके बि आहिनि उहा जेका बि ॿोली ॻाल्हाइनि था, जंहिंजे लाइ बि ॻाल्हाइनि था, जेको बि कुझु ॻाल्हाइनि था, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्पीकर जो राइट आहे त उहो उन मां का शइ हदफ़ करे या कंहिं शइ खे ख़ारिज कराए छॾे। बाक़ी जेका शइ उहो नथो करे त उहो रिकॉर्ड जो हिसो हुजे थी ऐं उनखे ॿाहिरि केरु बि थ्रेट नथो करे सघे। पर हिते हाणे जेका हीअ सियासत में रवायत विधी थी वञे त उनजो मतिलबु इहो थियो त को बि पार्लियामेंट्रियन पार्लियामेंट जे अंदरि ऐवान जे इजलास में का बि अहिड़ी ॻाल्हि न करे जेका कंहिं बि सियासी तौर ते किन मुश्किलातुनि खे पेश ईंदियूं हुजनि या कंहिंखे का शइ हिकिड़ो ख़तरो नज़र ईंदो हुजे उनजी हू त निशानदेही न करे। इहा शइ जेका इमरान ख़ान चए थो त ॼंघूं हाणे कंहिंजूं ॾकंदियूं त इन मां मुराद इहा वरिती वेंदी त यानी हू धमकी थो ॾिए हाणे त उहे सियासतदान जेके मुख़ालिफ़ धुर में आहिनि जिन इहा ॻाल्हि कई त उन वक़्त में छा थियो त हाणे उन्हनि खे कंहिंजे तरफ़ां या त हुकुमरान पुलिस जे ज़रिए या ताक़तवर धुरियुनि जे ज़रिए या फोर्सिस जे ज़रिए छा उन्हनि खां इहो कमु वठंदा? त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो त जेकॾहिं आपोजिशन जूं धुरियूं बि उन्हनि इदारनि खे या उन्हनि इदारनि जे सरबराहनि खे नालनि सां जेकॾहिं सियासत में गेलिनि थियूं त उहो बि जेकॾहिं ग़लति ऐं ख़राबु आहे त जेके धुरियूं हुकुमरान जमायत में वेठल आहिनि उहे बि जेकॾहिं उन्हनि जे ज़रिए या उन्हनि जे नाले ते कंहिंखे का धमकी ॾियनि थियूं त इहा बि ग़लति आहे। बाक़ी ॿियो जेको चवणु आहे त उन्हनि अॻ में मईशत जे लाइ कयो, हाणे कानून जी बालादस्ती लाइ कंदा, त मूंखे त हैरत थी थिए त हिन पूरे सॼे अरसे में PTI हुकूमत मईशत लाइ कहिड़ो वॾो तीर हयो आहे, कहिड़ी महांगाई ख़तमु थी आहे, कहिड़ी माण्हुनि जी जेका आहे असां का उन्हनि खे जेको आहे सहूलियतूं मुयसरु थियूं आहिनि। हर उहा शइ जेका आम इंसान जे वाहिपे जी आहे उन जूं क़ीमतूं एतिरियूं ॻरियूं थी वियूं जो माण्हू अफोर्ड नथो करे सघे। मूंखे सम्झ में नथो अचे त कहिड़ा इंडिकेटर्स आहिनि जेके खणी करे ॾेखारनि था जंहिंजे बुनियाद ते चवनि था त मुल्क जी मईशत हाणे बहितर थी वई आहे। मूंखे त लॻे थो इहो सॼो जेको आहे सो हिकिड़ी फेक क़िस्म जा फैक्ट फिगर्स हूंदा जिन खे मैनेज करे या जेको आहे सो कंहिं तरीक़े सां जेको आहे सो डील करे ऐं ॾेखारिया था वञनि, पर हक़ीक़ी तौर ते इहा ईअं इकोनॉमी न हूंदी जीअं ही पाण इल्ज़ाम हणनि था त गुज़िरियल हुकूमत वञण खां पहिरीं मार्केट जे अंदरि डॉलरनि खे जेको आहे सो इंजेक्ट कयो या उनखे डॉलर जी प्राइस खे जेको आहे सो मेंटेन करण लाइ पैसनि खे इंजेक्ट कयो। जेकॾहिं इहा शइ ईअं ई आहे त पोइ वरी हिननि जे लाइ बि सुभाणे कोई अची करे इहो ॿुधाईंदो त हिननि जेके शयूं ॿुधायूं पए त हिननि जा
फॉरेन रिजर्व्स केतिरा वधिया आहिनि या जेका असां डायरेक्ट इन्वेस्टमेंट केतिरी थी आहे, वरी पोइ नई हुकूमत अची करे ॿुधाईंदी थी आहे सभु हिन में ग़लति जेका आहे सो कूड़ा अखर कहिड़ा हुया। त मईशत जो त कुझु कोन्ह थियो आहे। बाक़ी जेका कानून जी बालादस्ती आहे, त छा पाकिस्तान जे अंदरि PTI जी हुकूमत खां अॻु में का बि कानून जी बालादस्ती न हुई? यानी इन जो मतिलबु इहो वठिजे त अॻु में हिते कानून नाले का शइ ई न हुई ऐं हाणे ही कानून जी बालादस्ती ॾेखारींदा। ॿियो जेकॾहिं हिननि जो बिलख़ुसूस इशारो जेकॾहिं अपोजिशन जे धुरिन ॾांहुं आहे त पोइ छा कानून हिननि जे चवण ते हलंदो? ऐं कानून जेकॾहिं कंहिं बि मुल्क जे वज़ीर आज़म जे चवण ते हलंदो त पोइ कानून जे लाइ जेका शइ इस्तेमालु थींदी आहे त कानून आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार आहे ऐं उहो हर माण्हूअ जे लाइ हिकु जहिड़ो आहे, हिकु करो आहे, बराबरि आहे। त पोइ ही त ख़ुदि जेका आहे असां जहिड़ो अहिड़े क़िस्म जा जुमिला चई करे साबित था कनि त कानून हिननि जे हथ में आहे। त कानून जेकॾहिं हिननि जे हथ में आहे ऐं हिननि जी मर्ज़ी सां हलंदो, ही जंहिंखे चाहींदा त ॿधाईंदा, जंहिंखे चाहींदा त उनखे जेको आहे सो अंदरि कराईंदा, पोइ त अहिड़े मुल्क में त ख़ुदि ही पाण इहा शइ साबित था कनि ही त हुकूमत जेका हक़ीक़ी तौर ते हुजणु खपे, जेका रियल तरीक़े सां अवाम जे लाइ, अवाम जी ऐं अवाम जे लाइ हुजे, उहा त नथी। ही त पोइ ईअं थींदो त का हिते ऑटोक्रेट या कोई हिकिड़े कंहिं फ़र्द जी सल्तनत आहे या बादशाहत आहे, उनखे जीअं ताड़ी वॼाईंदो, हुकुम कंदो ऐं अदलिया खां वठी करे कानूनी इदारा जेको आहे सो उन ते तहरुक में अची वेंदा। त इन तरीक़े जी ॿोली ॻाल्हाइण गैर जमहूरी, गैर पार्लियामानी ऐं गैर सियासी आहे। त तंहिंजे करे ही जेका जंहिं तरीक़े सां इहा ॻाल्हाए पियो थो ॿोली, त सुभाणे वरी अपोजिशन बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हाईंदी। त मूंखे त ईअं थो लॻे त मुल्क जे अंदरि सियासत, जमहूरियत, अवाम, पार्लियामेंट इन नाले का शइ न रहंदी, पोइ सिर्फ़ु अनारकी फैलजंदी। ऐं ही अहिड़ी शइ खां मुंहिंजे ख़्याल में मौजूदा हुकूमत खे सोचे सम्झे क़दम खणणु खपनि, इहा ॿोली इस्तेमालु न करणु खपे। जी ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीरानी साहिब। मुश्ताक साहिब, थींदो ईअं आहे त जॾहिं हिकिड़ो कमु पूरो थी वेंदो आहे पोइ ॿिए पासे शिफ्ट कबो आहे। मईशत जी ॻाल्हि कई इमरान ख़ान त मईशत ते ज़ोर हुयो, हाणे असां जेको आहे ज़ोर लॻाईंदासीं कानूनी बालादस्ती। मईशत बहितर थी न आहे, अॻु में ई शिफ्ट ईअं चवे हा त मईशत सां गॾोगॾु कानूनी बालादस्ती ज़ोर लॻाइण ईअं बहितर लॻे पियो। ॿियो जेका लैंग्वेज इस्तेमालु कई आहे त पघर कंहिंजा निकिरनि था ऐं ॼंगूं कंहिंजूं ॾकनि थियूं, इहो ॿुधायो त इहा लैंग्वेज कीअं आहे ऐं उनखां पोइ छा फ्यूचर में तव्हांखे लॻे थो त वाक़ई ॼंगूं कंहिंजूं ॾकंदियूं? तव्हां छा था सम्झो इन हवाले सां? पहिरियों लास्ट में त चवंदा त हिकिड़ो जेको प्राइम मिनिस्टर, ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो ऑन पेपर छा लिखियल आहे, आइन ठहियल आहे, क़ौमी असेंबली आहे, सेनेट आहे, जेको अदालत आहे, ऐं उनखां पोइ जेको आहे सो ॿिया इहे आइनी जेके आहिनि अदारा आहिनि, जंहिंमें नेशनल इकोनॉमिक काउंसिल आहे, जंहिंमें सॼे इकोनॉमिक्स जे बुनियाद ते उते डिस्कशन थींदी आहे। उनखां पोइ नेशनल वाटर काउंसिल ठहियल आहे त पाणीअ जे हवाले सां अहिड़े नमूने सां तमामु घणा त इहो आइनी अदारा आहिनि जंहिंजे ज़रिए माफ़ कजो हुकुमरानी थिए थी। हाणे अचूं था हुननि जे आख़िर में त बाबा टंगूं ॾकंदियूं, त इमरान साहब खे ॿुधायूं त महिरबानी करे प्राइम मिनिस्टर जे वात मां इहा ॿोली जेका करणु ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। छो जो प्राइम मिनिस्टर जेको रुगो तहरीक इस्तक़लाल माना इंसाफ़ जो न आहे, पर सॼे पाकिस्तान जी नुमाइंदगी थो करे, सॼो वर्ल्ड हिकु हिकु लफ़्ज़ जेको आहे सो उन थे मॉनिटर थो करे। ॿियो इहो ॿुधायो आहे त जेका इकोनॉमी जी ॻाल्हि थो करे, भली कहिड़ा बि जीअं इनाम दोस्त ॿुधायो छा बि करे, IMF, वर्ल्ड बैंक एतिरे क़दुरु जो तव्हांखे ॿुधायां त CIA जे तव्हां वञो त वेबसाइट ते, त उते बि पाकिस्तान जी जेका इकोनॉमी जी सिचुएशन आहे, हर 3 महीननि खां पोइ बाक़ाइदे फैक्ट्स फिगर हूंदा आहिनि त पाकिस्तान जी इकोनॉमी GDP केतिरी घटिजे थी ऐं वधिजे थी। ऐं उनजो अल्टीमेट इहो आहे त भई जेका आहे पंहिंजो महांगाई केतिरा, महांगाई त वधंदी थी वञे। तंहिंजे करे हाणे इन में त इमरान ख़ान नाकाम वियो आहे त मईशत बहितर थी थिए या नथी थिए। बाक़ी जेतिरे क़दुरु जेको अपोज़िशन जे चवण लाइ त हुनखे अहसासु हुअणु घुरिजे त भई तूं प्राइम मिनिस्टर आहे, चवीं थो त मां इलेक्टेड प्राइम मिनिस्टर आहे, त तोखे त कुझु हुनखे 3-4 कम करणा आहिनि। रूल ऑफ लॉ हुअणु घुरिजे, इक़्तिसादात खे बहितर करणु घुरिजे, ऐं जेको बि हुजे ऐं लेजिस्लेशन करणु घुरिजे, ऐं उनखां पोइ नेशनल जेको सेनेट में बहितर थींदो। तंहिंजे करे इहे फोरम त ऑलरेडी आहिनि न। जेकॾहिं हिनखे ख़बर हुजे आहे त भई अपोज़िशन ग़लति थी वञे त उहो इशू बि जेको आहे नेशनल सेनेट में खणी थो अचे, या जेके ॿिया जेके आइनी अदारा आहिनि उन में खणी सघे थो। बाक़ी इहा जेका ॿोली आहे न उहा ख़तरनाक बि आहे, ऐं न सिर्फ़ु ख़तरनाक आहे, माण्हुनि जो जेको मोरल आहे उहो डाउन थींदो, ऐं माण्हू जेके आहिनि सो बदज़न थींदा, माण्हू इन्हनि ते
प्राइम मिनिस्टर ऐं कैबिनेट एतबार कोन कंदा ऐं पोइ अनारकी थींदी जीअं पंहिंजे दोस्त ॿुधायो ऐं हिनखे बिल्कुलु मां त एटलीस्ट रिजेक्ट थो कयां त प्राइम मिनिस्टर खे इहा ॿोली करणी न, हुनखे सिर्फ़ु पंहिंजे पॉलिसीज़ ते ई डिस्कशन करिणो आहे। हीअ मुंहिंजी पॉलिसी, हिन बहितर नतीजा ॾिना, हीअ असां वञूं था, हीअ असांजी पॉलिसी आहे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, मईशत ऐं उनजो हाल तव्हांजे साम्हूं आहे। इमरान ख़ान चयो आहे त हाणे मईशत ते ज़ोर न हूंदो, हाणे ज़ोर हूंदो कानून जे बालादस्तीअ ते। कीअं ॾिसो था हिन बयान खे? ॿियो जेको हुन अपोज़िशन जे हवाले सां लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, पघर जे हवाले सां ऐं जंगू ॾकण जे हवाले सां, उनखे कीअं था ॾिसो ऐं तव्हांखे छा थो लॻे त ईंदड़ मुस्तक़बिल में जंगू वाक़ई कंहिंजूं ॾकंदियूं? तव्हां छा था सम्झो? ॾिसो, जेसिताईं इन क़िस्म जी ॿोलीअ जो सुवालु आहे ऐं धमकी आमेर जेका सा हुनजो सुवालु आहे त कंहिंजूं जंगू ॾकंदियूं, उहो हक़ीक़त में वक़्तु ई ॿुधाईंदो। ऐं वक़्तु जेको ॿुधाए थो पियो उहो इहो आहे त जेकॾहिं मूंखे माफ़ु कजो जे लफ़्ज़ सख़्तु थी वञनि, पर जेकॾहिं इन क़िस्म जो टकराव वधे थो पियो त उन में जेकॾहिं टंगू ॾकंदियूं त असांजी रियासत जूं ॾकंदियूं कमज़ोर थींदी, त रियासत कमज़ोर थींदी, इंतिशार फैलिबो त रियासत खे नुक़सानु पहुचंदो। माफ़ु कजो, ही जेके बि सियासतदान आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, फ़र्द आहिनि, उहे कहिड़े बि इदारे जा आहिनि, उन्हनि फ़र्दनि खे को घणो नुक़सानु मूंखे थींदे नज़र नथो अचे, छाकाणि त ही फ़र्द सियासतदान जी हैसियत में, इदारनि जे सरबराह जी हैसियत में ऐं हुकूमत जे सरबराह जी हैसियत में इहे कॾहिं न कॾहिं पंहिंजा जेके आहिनि से हिसाब किताब वक़्त जे तारीख़ जे कंहिं न कंहिं हिसे में ज़रूरु ॾींदा रहंदा आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे, असांखे ॾिसणु इहो खपे त हिन क़िस्म जी जेका ॿोली, हिन क़िस्म जो जेको टकराव ऐं हिन क़िस्म जी जेका शइ आहे, उन सां ही रियासत खे केतिरो कमज़ोर करे रहिया आहिनि, रियासती जेका असां इदारनि खे केतिरो कमज़ोर करे रहिया आहिनि। मां सम्झां थी त जेको आहे सो हींअर हर सोचींदड़ ऐं हर जेको आहे सो दानिश रखंदड़ माण्हू जेको आहे सो परेशान हूंदो हिन ॻाल्हि ते, जहिड़े क़िस्म जो जेको आहे सो पाकिस्तान जे अंदरि सियासी टकराव वधी रहियो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त माना इहो जेको आहे सो जेके पॉलिसियूं गुज़िश्ता वक़्त में रहियूं आहिनि, उन्हनि पॉलिसियुनि जे नतीजे में इहो थियणो ज़रूरु हुयो। पर जेका ख़तरनाक ॻाल्हि आहे, उहा ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु का बि सियासी तोड़े ॿाहिरि अहिड़ी फिगर नज़र नथी अचे जेका इन सॼे मामले खे हिकिड़ी दानिशमंदी सां, हिकिड़ी अक़लमंदी सां सुलझाए रियासत जे हक़ में उनखे को बहितर फ़ैसिलो कराए सघे। ही ईगोज़ जो टकराव आहे, ही इदारनि जो टकराव आहे, ही शख़्सियतनि जो टकराव आहे या आइन जो टकराव आहे। उहा ॿोली तव्हां जेका असां ॿोली मां माना ज़ाहिर थिए थो त ही हक़ीक़त में जेका असां जहिड़े क़िस्म जो जेको सरबराह ॿोली ॻाल्हाए थो, छाकाणि त अपोज़िशन इन क़िस्म जी ॿोली ॻाल्हाईंदी रहंदी आहे। ख़ुदि ख़ान साहब जॾहिं कंटेनर ते वेठो हुयो त डाकू चोर लुटेरा फलाणा इलाड़ा ऐं जहिड़े क़िस्म जी जेका असां इदारनि जे हवाले सां बि जेका तनक़ीद करे रहियो आहे मुख़ालिफ़ धुर ते, 15 साल अॻु में हुनजूं पंहिंजूं तकरीर कोन ॾिनो। इन ई इदारनि खे ही कहिड़ा लफ़्ज़ जेको आहे सो ख़ान साहब ॻाल्हाईंदो रहियो आहे। हू त अञा बि कंहिं शख़्सियत खे ॻाल्हाइनि था। ख़ान साहब जूं उहे तकरीरूं रिकॉर्ड ते पियल आहिनि जॾहिं मुल्क जी जेका असां अस्करी कुवतनि खे, मुल्क जे जेका असां ॿियनि इदारनि खे, उन्हनि खे न रुॻो उन्हनि जो सरेआम नालो वठंदो रहियो आहे, उनखे सरेआम सियासत में उनखे जेको आहे सो ख़्वारो ख़राबु कंदो रहियो आहे। ऐं ख़ुदि ख़ान साहब जी 15-16 साल अॻु जेकॾहिं तकरीरूं वरजायूं वञनि त मां सम्झां थी उहे हिन खां वधीक ख़तरनाक आहिनि, जंहिंमें उन हिकिड़ा लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु कया त ही इदारा सियासतदाननि खे कुतनि वांगुरु इस्तेमालु कनि था। मां सम्झां थी इहा ॿोली जेकॾहिं गिरफ़्त में नथी अची सघे, जेकॾहिं त पोइ मुंहिंजे ख़्याल में जेका असां मौजूदा जेको दौर जा जेके सियासतदान ॻाल्हाइनि था त उहा बि जेका असां के ऐसन तरीक़े सां हुनखे सुलझाइणु खपे हिन मामले खे। हीउ मामिलो जहिड़े तरीक़े सां ऐं जेॾां वधी रहियो आहे उहा टोटल अनारकी आहे। ऐं हीउ जेको ख़ान साहब ॿियो जेको चए पियो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइनि, जेके अदालतनि लाइ चयो वेंदो आहिनि त अदालतनि जा जज न ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हुकूमतनि जा सरबराह न ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जूं पॉलिसियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि। ही पॉलिसियुनि में जेको सो फेल खां फेल पाकिस्तान जी तारीख़ में नाकाम तरीन वज़ीर आज़म जेको आहे सो लॻे थो त अॼु बि कंटेनर ते बीठो आहे। ही कंटेनर त लथो ई कोन्हे। कंहिं माण्हू चयो पिए किन माण्हुनि जा तबसरा पिया आया, हुन में हिकिड़ो तबसरो मूंखे ॾाढो बहितर लॻो त जेके हिकिड़ी यूनियन जी सियासत करण जहिड़ा कोन हुआ,
उन्हनि खे हुकूमत जूं वागूं ॾिनियूं वयूं। हक़ीक़त इहा आहे त तनक़ीद ठही हिते थी त अहिड़ा माण्हू हुकूमतनि में कीअं आया आहिनि। ऐं मां आख़िर में जेको आहे सो मियां इफ्तिखार साहिब जी जेका असां हिकिड़ी ॻाल्हि ते जेको आहे सो ज़रूरु जेको सो चवंदसि, या जेके असां मुख़्तलिफ़ जेके असां जमातूं इन क़िस्म जी जेका असां बीबी साहिबा बि जेका असां इन जी शुरूआति कई हुई ऐं हाणे मुख़्तलिफ़ जेके असां सियासी जमातूं उन मुतालबे खे जेका असां वधाईंदियूं थियूं अचनि, उहो मुतालबो इहो आहे त ट्रुथ कमीशन ठहणु खपे। हाणे इहा ॻाल्हि वाज़े थियणु खपे त कहिड़नि खां कहिड़ियूं ग़लतियूं ऐं कोताहियूं थियूं आहिनि, उन खां पोइ उन्हनि ग़लतियुनि कोताहियुनि जी जेका असां माफ़ी बि वठी सघिजे थी। ट्रुथ कमीशन में इहो कोन्हे त कंहिंखे सज़ा घटि में घटि इक़रार थियणु खपे त इदारनि खां कहिड़ा जेके आहिनि से ग़लतियूं सरज़द थियूं आहिनि, सियासतदाननि खां कहिड़ियूं ग़लतियूं सरज़द थियूं आहिनि। ऐं इन खां सवाइ मां नथी सम्झां त कंहिं बि क़िस्म जो को सोल्यूशन पॉसिबल आहे, पर उहा मूंखे फिगर नथी नज़र अचे पाकिस्तान जी सियासत जे अंदरि जेका इन मामले खे अहिड़े तरीक़े सां सुलझाए। बाक़ी जेको वञे पियो उन में मां सम्झां थी त रियासत तमामु घणी कमज़ोर थींदी ऐं उहो सिर्फ़ु अपोज़िशन न पर उन्हनि जा इदारनि जा जेके आहिनि सरबराह, हुकूमतनि जा सरबराह, इहे सभु उन में जेके आहिनि से उन ॾोह जा शरीक सम्झा वेंदा, छाकाणि त उन्हनि इन क़िस्म जे उनखे घटाइण जे बजाए उन्हनि हिन जेका असां सियासी गर्मी खे वधायो आहे। ठीकु आहे अमर सिंध साहिबा, जी जी ठीकु आहे। हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। इनाम साहिबु, अमर साहिब ॻाल्हि कई सियासी टकराव जी, ऐं नज़र बि अचे थो तव्हांजे साम्हूं नवाज़ शरीफ़ जो बयानियो बि आहे, मरियम नवाज़ जो बयानियो बि आहे, हाणे वरी इमरान ख़ान जेको मुख़ालिफ़ धुर लाइ बयानियो इस्तेमालु कयो आहे, जेका लैंग्वेज इस्तेमालु थिए थी, तव्हांखे लॻे थो त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा हाणे मुकमल तौर ते बंदि थी विया आहिनि? ॾिसो, ॻाल्हियुनि जा दरवाज़ा पहिरीं खां ई हुकूमत ऐं नून लीग जे विच में त आहिनि कोन। असुल जेको नवाज़ शरीफ़ जंहिं धुर जे लाइ चए थो, उन्हनि जा नाला वठी उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं करे थो ऐं उन्हनि खे जेको आहे निशानो बणाए थो। ॻाल्हियुनि जा जेकॾहिं दरवाज़ा खुलियल हूंदा बि सही त उन्हनि सां हूंदा। नवाज़ शरीफ़ जा मूंखे नज़र नथो अचे त मौजूदा सरकार सां के दरवाज़ा हुजनि बैकडोर में उन सां को डिप्लोमेसी हलंदी हुजे, छाकाणि त गुज़िरियल भेरे जेका ही APC खां पहिरीं हिकिड़ी शइ डिस्क्लोज़ थी चुकी त जेका आर्मी चीफ ऐं हुनजी सरबराही में हिकिड़ो मीटिंग थी, जंहिंमें जेको आहे इमरान ख़ान ख़ुदि चयो त आऊं नथो वञा ऐं न वियो आहियां उन में, त उन जे करे जेको आहे सो इहा शइ सम्झ में अचे थी त हिननि जो त पाण में टकराव वधे ई वधे थो। ऐं उन वधंदड़ टकराव में जेका शइ नज़र अचे थी उहा इहा आहे त जिन धुरियुनि ते प्रेशर वधी रहियो आहे, ऐं उन्हनि इदारनि ऐं उन्हनि सॼे उनजे जेको आहे नथो चवां, पर घटि में घटि इहा यकीन आहे त जिन फर्दनि जा नाला वरिता था वञनि उनजे करे उन्हनि ते प्रेशर वधी रहियो आहे। ऐं उन प्रेशर खे घटाइण जे लाइ ऐं उनखे डाइल्यूट करण जे लाइ को न को उनखे रस्तो कढणो पवंदो। या त उन में इहो थिए त जेका हू हिन मौजूदा हुकूमत मां जान छॾाइण जे लाइ जेको प्रेशर आहे या त उहो क़बूल कनि, उनखे जेको आहे सो का डेडलाइन ॾियनि, या हुननि खे का कमिटमेंट कनि त फ्यूचर में हुननि सां जेको आहे सो कहिड़ी कमिटमेंट कनि था जंहिंजे बुनियाद ते का उहो प्रेशर घटिजी सघे। न त मूंखे लॻे थो त मौजूदा वक़्त में मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ जेको आहे जंहिं सख़्ती सां जेका ज़ुबान इस्तेमालु कनि था, जंहिं क़िस्म जी ॿोली जेका हुननि जी आहे, उहा त कंहिं बि तरह सां नज़र नथी अचे त का मामलनि खे ख़तमु करणु या जेको टकराव आहे उनखे ख़तमु करण तरफ़ ईंदी हुजे। उहा हर ईंदड़ ॾींहं ते नए टकराव खे जनम ॾिए थी। छाकाणि त आउं सिर्फ़ु अयाज़ सादिक वारी ॻाल्हि कयां त उन ते जॾहिं हुन स्टैंड वरितो आहे, हू इन जे लाइ तयारु कोन्हे त हू को वापसि उनखे जेको आहे सो पंहिंजी माफ़ी वठे या उन शइ खे चए त मूं ग़लति को जेको आहे चयो आहे, हू पंहिंजी जॾहिं हुन स्टैंड ते बीहे थो त इन मां मूंखे ईअं लॻे थो त हू बाक़ाइदे उन पंहिंजे स्टैंड ते क़ाइमु आहे। ऐं इहो ई स्टैंड जेको आहे मूंखे लॻे थो त हुनजे फ़ाइदे में बि आहे। नून लीग जे हींअर मुकमिल तरह ते पॉलिटिकल कैरियर जे बेनिफिट में इहो आहे त हू जेतिरो पंहिंजो स्टैंड सख़्तु रखंदा ओतिरो ई उन स्टैंड जे करे हुननि खे स्पेस मिलंदो। जंहिं ॾींहुं हुननि पंहिंजे उन स्टैंड तां विथड्रॉ कयो उन ॾींहुं हुननि जो पॉलिटिकल कैरियर जेको आहे सो हुन ते दाव ते अची। ठीकु आहे, हलूं था मुश्ताक साहिब ॾे। मुश्ताक साहिबु, जेको सियासी टकराव वधे थो, तव्हांखे लॻे थो हुन खां पोइ ॻाल्हियुनि जा दरवाज़ा मुख़ालिफ़ धुर में ऐं बाक़ी इदारनि में बंदि थींदा? बिल्कुलु न। तव्हांखे हिकिड़ी शइ पाण बिग पिक्चर इहो ठाहियूं त पाकिस्तान स्ट्रेटेजिक लोकेशन ते आहे, 22 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे ऐं पाकिस्तान में $100 बिलियन खां वधीक मुख़्तलिफ़ मुल्कनि जो जेको आहे सो इन्वेस्ट इहो कर्ज़ु ॾिनल आहे। इन खां अञा वधीक केतिरनि डबल या ट्रिपल टाइम्स फॉरेन जा इन्वेस्टर इन्वेस्ट कया आहिनि डॉलर्स में। तंहिंजे करे हाणे सॼी दुनिया जे कैपिटल में
फॉरेन मिनिस्ट्री में एटलीस्ट नज़रूं आहिनि त पाकिस्तान में छा पियो थिए सभु तंहिंजे करे का बि धुर जेका आहे सा ॻाल्हियुनि खे ख़तमु करणु नथी चाहे। हा, हिक ॿिए सां शर्त ज़रूरु रखिया हूंदऊं यकीननि, जीअं सोशल मीडिया में यूट्यूब में अचे पियो त हिकिड़े तरफ़ सां इहे सख़्तु बयान आहिनि, ॿिए पासे तां जेको आहे सो ॻाल्हियूं पियूं हलनि थियूं ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿ धुरियूं कंफ्लिक्ट में आहिनि त हर को पंहिंजा सख़्तु जेको आहे सो रखंदो पंहिंजा शर्त ऐं पाण खे कंदो ऐं यकीननि अहिड़ी सूरत हाल में रेड लाइन्स माना ॾाढियूं लाइनियूं जेके आहिनि सो ड्रा थी चुकियूं आहिनि। उन्हनि खे खां वधीक जेकॾहिं आपोज़िशन क्रॉस कंदी या प्राइम मिनिस्टर क्रॉस कंदो या का ॿी का धुर क्रॉस कंदी त फॉरेन जेके पावर्स आहिनि उहे उन्हनि खे चेक कंदा। ॿियो अञा ताईं तव्हांखे ज़हन में त ही दहशतगर्दी जा जेके कानून आहिनि उहे तलवार वांगुरु मथां लटकनि था, तंहिंजे करे पाकिस्तान ज़ाहिरी तौर ते असां रुॻो बयान था ॾिसूं पर उन्हनि जे पोयां तमामु घणियूं जेके आहिनि सो आलमी जेके ताक़तूं आहिनि, आलमी जेके मुल्क आहिनि उहे मॉनिटर था कनि ऐं हीउ जेको ड्रामो आहे घणो वक़्तु न हलंदो। जेकॾहिं घणो वक़्तु थींदो त मुल्क जी मईशत बिल्कुलु वेहिजी वेंदी। भई ईअं आहे जीअं सोवियत यूनियन हिकिड़ी राति में अनाउंस कयो त भई असां वरी वापसि रशिया था अचनि, तंहिंजे करे पाकिस्तान में सभिनी धुरनि ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ॿोलीअ खे सुधारनि ऐं जेके पर अल्टीमेटली छा आहे त असां सभिनी माण्हुनि खे जमहूरियत घुरिजे। जीअं असां सिंध जा माण्हू दाऊं था कनि त वफ़ाक़ सही नथो हले, असांजे ॿेटनि ते कब्ज़ो आहे, ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे, वसीलनि ते कब्ज़ो आहे, तंहिंजे करे आइन ते जेतिरो नमूने सां इहो अमल थींदो ओतिरो ई सॼे मुल्क जे माण्हुनि लाइ बेनिफिट हूंदो। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधू साहिब ते। अमर साहिब, तव्हां मुश्ताक साहिब जी ॻाल्हि बि न चवणु आहे त इहो सरफेस ते सभु कुझु सख़्ती वारी ॻाल्हियूं हलनि थियूं, अंडरग्राउंड अंडर द टेबल हुन जूं ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि ऐं हुन जी हिकिड़ी रेड लाइन ड्रा थियल आहे। कीअं था ॾिसो हिन जे स्टेटमेंट खे जेका मुश्ताक साहिब ॾिनी आहे? तव्हांखे वाक़ई ईअं लॻे थो? रेड लाइन त भली हुजे ऐं ॻाल्हियूं बि भली थींदियूं हुजनि, पर हिकिड़ी रेड लाइन जेका नज़र अचे थी उहा इहा अचे थी पई त जेका पुराणी जेका कंडीशन्स ते जहिड़े तरीक़े सां इक़्तिदार जी बार्गेनिंग थींदी हुई ऐं असां ॾिसंदा आया आहियूं त 88 खां वठी ईअं ई इक़्तिदार जी बार्गेनिंग थींदी रही आहे ऐं रुॻो गुज़िरियल जेके आहिनि से 2 दौर अहिड़ा आहिनि जिन जी रुॻा कामयाबी सिर्फ़ु एतिरी हुई, इहा न हुई त उन्हनि छा डिलीवर कयो छा न कयो। कामयाबी रुॻा एतिरी हुई, हिकिड़ी 18वीं तरमीम जेका चई सघिजे थी, ॿी कामयाबी इहा चई सघिजे थी त उन खां पोइ ॿिन्ही असेंबलियुनि पंहिंजो मुद्दो पूरो कयो। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजे त मुद्दे पूरे करण जे बावजूदि ॿिन्ही असेंबलियुनि जे वज़ीर आज़मनि पंहिंजो मुद्दो पूरो न कयो त जहिड़ी ट्रांज़िशनल जेका असां उन में डेमोक्रेटिक जेको असांजो सेटअप आहे उन सेटअप जे अंदरि जेसितोणी कुझु बुनियादी ॻाल्हियूं तय न थींदियूं तेसितोणी मां सम्झां थी त जेका असां कॾहिं बि इहो जेको आहे सो को बि जेको सोल्यूशन आहे उहो देर पा न हूंदो। ऐं इहा ॻाल्हि सिर्फ़ु असां नथा चऊं पर इहा ॻाल्हि सियासतदाननि सम्झी वरिती आहे। जॾहिं सियासतदाननि ते दरवाज़ा बंदि करे, छाकाणि त तव्हां ॾिठो आहे त न रुॻो जेको सो पीपुल्स पार्टी पर गॾु नवाज़ लीग वारा जेके ज़ुबैर जा ऐं उन्हनि जा जेके लाॻापन जे बारे में ॻाल्हियूं अचनि पियूं त ॻाल्हियूं त हलंदड़ हुयूं, कंहिं चयो आहे त ॻाल्हियूं हलंदड़। हक़ीक़त इहा आहे त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा उन्हनि ई ताक़तनि जे पारां उन्हनि ई कुवतनि जे पारां जेके हिन मौजूदा सेटअप खे टेक ॾेई बीठा आहिनि, जॾहिं बंदि थिया आहिनि, जॾहिं नो रिटर्न ते जेका असां पहुचायो वियो आहे पॉलिटिकल पार्टीज़ खे, तॾहिं उहे अची इन जेका असां पोज़ीशन में बीठियूं आहिनि। सो मां ईअं सम्झां थी त इहा जेका ट्रुथ कमीशन वारी ॻाल्हि आहे या अञा बि ॿिया का मिसाल जे तौर ते जेकॾहिं सूबनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त मां इहो चवण में हक़ बजानी बि हूंदसि जेकॾहिं हाणे जेकॾहिं हिन सां विफ़ाक़ सां जेकॾहिं ठहंदो का ठहणु खपे नओं जेको आहे सो हिकिड़ो दस्तावेज़ सोशल जेका डॉक्यूमेंट हुजणु खपे, एग्रीमेंट नओ जेका असां ही जेको 73 जो आइन खां हाणे अॻिते थोरो वधणु खपे। ज़मानत खपे, छाकाणि त असांखे जेका असां आइनी हक़ ॾिनल आहिनि उन्हनि जी ज़मानत कान्हे, उहा ज़मानत उहे गारंटीज़ खपनि ऐं उन्हनि गारंटीज़ जे लाइ मां सम्झां थी त हाणे सियासतदाननि खे ॻाल्हाइणु खपे, छाकाणि त न्यू सोशल ऑर्डर खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे जेका असां देर पा न हूंदियूं। वरी साल 2 सालनि में इहो साॻियो जेको आहे सो तूफ़ान वधीक जेका असां उन ठीकु आहे। अमर साहिब, तव्हांजो चवणु आहे जेके ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि उहे देर पा न हूंदियूं, उहे ॻाल्हियूं देर पा हुजण लाइ तव्हां कुझु कंडीशन्स ॿुधायूं आहिनि। हलूं था अॻिते प्रोग्राम में। नाज़रीन, अमरीकी सदारती चूंडनि लाइ ट्रंप ऐं बाइडन में मुक़ाबिलो आहे।
सुभाणे अमेरिका जो 46 जेको सदर आहे उन लाइ चूंडियूं थी रहियूं आहिनि अमेरिका में। जो बाइडन डेमोक्रेट पार्टीअ जो जेको उम्मीदवार आहे, जॾहिं त डोनाल्ड ट्रंप रिपब्लिकन पार्टीअ जो उम्मीदवार आहे। जो बाइडन चूंडियुनि जो जेको जाइज़ो आहे, जेको माण्हू जाइज़ो वठनि था चूंडियुनि जे हवाले सां, उन्हनि जो चवण आहे जो बाइडन खे ट्रंप मथां हिन वक़्तु जेका आहे बरतरी हासिल आहे, तंहिं हूंदे बि फ़ैसिलाइतो जेको आहे जेको रिज़ल्ट ईंदो उहो इलेक्टोरल कॉलेज जो आहे। इलेक्टोरल कॉलेज में टोटल जेके आहिनि 538 वोट आहिनि, जिन मां 271 वोट खणंदड़ जेको बि हूंदो उहो मुल्क जो 46 सदर चूंडिजी ईंदो। हिन भेरे चूंडियुनि में धांधलियुनि लॻण जा इल्ज़ाम बि इम्कान बि नज़र अचनि पिया ऐं पोस्टल वोटिंग में धांधली जो ख़दशो आहे। इन सूरत हाल ते हलूं था असां इनाम भट्टी साहिबु। इनाम साहिबु, हीअ जेका सुभाणे इलेक्शन आहे 46 सदर अमेरिका जो चूंडबो, 2 उम्मीदवार आहिनि। डोनाल्ड ट्रंप ऑलरेडी एग्ज़िस्टिंग प्रेसिडेंट आहे, जॾहिं जो बाइडन उनजो अपोज़िशन जो जेको उनजो मदे मुक़ाबिल जेको कैंडिडेट आहे। तव्हां ॿुधायो त जेके सूरत हाल आहे, जेके जाइज़ा अचनि था, तव्हांजी बि नज़र आहे सियासत ते केरु सोभारो थींदो? ॿियो जेका धांधलीअ जी ॻाल्हि अचे थी, इहा अमरीकी जेका मुआशिरो आहे उन में केतिरी क़ाबिल क़बूल आहे? वाक़ई धांधली जा इम्कान आहिनि? ॾिसो, हिकिड़ो त जेको उन ट्रंप जेका उते पहिरीं खां ई हिकिड़ो इन क़िस्म जो माहौल ठाहे रखियो आहे, जंहिंमें उन इहो चयो आहे त जेके वोट हूंदा उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां मैनेज कयो वेंदो, या वरी जेको आहे सो उनजो इहो आहे त धांधली कई वेंदी। इहे सभु शयूं उनजे तरफ़ां इन जे करे हलाई थियूं वञनि छाकाणि त हिन भेरे कोविड जे करे तमामु वॾो वोटिंग जो रेशो जेको आहे उहो पोस्टल बैलेट जे ज़रिए थींदो। पोस्टल बैलेट जे ज़रिए ॿी हिकिड़ी जेका शइ उहा आहे, उहो इम्कान इहो आहे त वोट जो कास्ट रेशो तमामु मथे हूंदो। गुज़िरियल इलेक्शन में बि कास्ट रेशो वधीक हुयो, पर हिन भेरे अंदाज़ो इहो कयो थो वञे त 60% खां मथे मुमकिन आहे त 70% ताईं कास्ट रेशो वधे। ऐं उन में हिकिड़ी शइ जेका थी आहे उहा इहा आहे त नस्ली बुनियादनि ते जेको ट्रंप उते माहौल ठाहे रखियो, त उन में जेके हिकिड़ा इंतिहा पसंद आहिनि या खणी रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते जेके उनखे बहितर सम्झनि था, उहे माण्हू घणे भाङे रूरल एरियाज़ जीअं खणी चइजनि त जेके कंट्री साइड्स हूंदियूं आहिनि उन में वधीक उन्हनि जी पॉपुलेशन आहे। ऐं उन्हनि जी पॉपुलेशन जेतोणीकि खणी थिनली पॉपुलेटेड उहे एरियाज़ हूंदा आहिनि, पर उन्हनि जो रुझान इन तरफ़ हूंदो आहे छाकाणि त जेको पॉलिसी जंहिं तरीक़े सां ट्रंप जेका कंदो आहे त ॿाहिरियां माण्हू न अचनि, ॿाहिरियनि खे हिते रोज़गार न मिले, ॿाहिरियनि खे हिते वोट जो राइट न हुजे, त उहे उन्हनि माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त इहा शायदि वाक़ई सही पॉलिसी आहे। जॾहिं त अमेरिका ख़ुदि मुल्क ई आहे ई इमिग्रेंट्स ते मुश्तमिल, यानी सभु जेके माण्हू आहिनि नस्ली तौर ते किथां न किथां उहे ॿियनि मुल्कनि खां आयल आहिनि। पर हिकिड़ी जेका बर्तरी वारो जेको अछे रंग वारो या इन क़िस्म जी जेका सोच आहे, त उन्हनि खे जेका हुननि हथी वठराई आहे, त उन में हिकिड़ो इहो रुझान थिए थो। ॿियो पासो जेको आहे, जेके इमिग्रेंट्स आहिनि, जेके ख़ासि करे एशिया जे नसुल सां तालुक़ु रखनि था या मैक्सिकन ऐं इन इलाइक़नि सां नसुल सां तालुक़ु रखनि था, उन्हनि मां घणे भाङे माण्हू जेके आहिनि उहे ट्रंप ऐं उनजी पॉलिटिकल सोच ऐं उनजी पार्टी जे मुखालिफ़ में वोट कंदा आहिनि। ऐं उन्हनि जो हींअर पे घणो रेशो जेको आहे उहो पोस्टल बैलेट जे ज़रिए जेको कास्ट थींदो, त उन में हिकिड़ो ख़दशो इहो आहे त उहो तमामु वॾो तादाद हूंदो। ॿी जेका शइ आहे पोस्टल बैलेट जे करे, छाकाणि त जीअं असांखे लॻंदो आहे त अमेरिकी मुआशिरो को सॼो तमामु वॾो पढ़ियल लिखियल आहे, त इन करे उते इहे ग़लतियूं न थींदियूं आहिनि। त पोस्टल बैलेट जो जेको जंहिं तरीक़े सां उनजो बैलेट पेपर आहे उन में के ग़लती जूं गुंजाइशूं हूंदियूं आहिनि, जिन खे कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी उहो एक्सेप्ट ऐं रिजेक्ट करण वारो हूंदो आहे तरीक़ेकार। त उनखे मूंखे ईअं थो लॻे त हिननि इहो तइ करे वरितो आहे त जेको बि वोट हिननि जे ख़िलाफ़ु हूंदो ही उनखे क़बूल करण लाइ तयारु न थींदा। वेंदे एतिरे ताईं जो उते त कुझु जेके इंतिहा पसंदि आहिनि उन्हनि त इन खे बि हवा ॾेई छॾी आहे त जेकॾहिं ट्रंप खे इलेक्शन हाराई वई त उहा क़बूल न कई वेंदी, उन सां सिविल वार थींदी। इन क़िस्म जो माहौल बि जुड़ियो आहे। ऐं ख़ुदि वरी ट्रंप जेका ॿोली इस्तेमालु कई त जेकॾहिं आउं हाराए वियुसि त आउं सदारती हाउस ईअं जल्दी ख़ाली न कंदुसि, यानी आसानी सां जेको आहे सो इक़्तिदार मुंतक़िल न कंदुसि, जेको ख़ुदि हुते जे आइन जे लाइ इहा हिकिड़ी वॾी चैलेंज वारी ॻाल्हि आहे त जेको सदर ख़ुदि वेठल आहे सिटिंग प्रेसिडेंट जेकॾहिं इहा ॻाल्हि करे त उन में त हिकिड़ो इन सूरत हाल में जॾहिं ॾिसूं था अपेरेंटली नज़र इहो थो अचे। गुज़िरियल भेरे बि इहो हुयो त जेको पॉपुलर वोट आहे उन में अॻे भेरे बि जेको आहे सो ट्रंप खे शिकस्त आई हुई। हिन भेरे बि पॉपुलर वोट में इहा शइ नज़र अचे थी त उन्हनि खे जेको आहे सो शिकस्त ईंदी। हाणे ॾिसजे त इलेक्टोरल कॉलेज जो जेको आहे उहो रिज़ल्ट छा थो बीहे। ऐं इन सां ख़ुदि जेको आहे हिकिड़ो ॿियो जेको उते बि ईअं आहे त ईंदड़ पॉलिसी अमेरिका जी जेका इंटरनेशनल पॉलिसी आहे उहा कहिड़ी हूंदी, उन जो रुख छा हूंदो, उन जो ख़ुदि तयन कंदड़ इदारा जेके आहिनि
उन्हनि जो बि काफ़ी साथरो इन्फ्लुएंस हूंदो आहे, उन्हनि खे बि इहे शयूं ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। त मूंखे लॻे थो त अमरीका जी हिन खिते में बिलख़ुसूस असां वटि अफ़गानिस्तान या जेको आहे सो साउथ चाइना सी साइड जेका आहे उहो पासो, उते उन्हनि जी पॉलिसी हू कहिड़ी रखणु चाहिनि था, जंहिं क़िस्म जी सोच जेकॾहिं ट्रंप जी आहे उनखे हू हथी वठाइणु चाहींदा त पोइ त उनखे खटाइण जे लाइ केतिरा ई तरीक़ा आहिनि जेके उन्हनि में अॻिते अची वेंदो। पर जेकॾहिं उहा पॉलिसी न आहे ऐं उनखे ॿिए तरीक़े सां जेको आहे सो जेको डेमोक्रेट्स जंहिं तरीक़े सां वेलफेयर ऐं माण्हुनि जे पंहिंजे बहितरी लाइ भलाई जे लाइ न कंदा आहिनि, उहो जेकॾहिं पासो हूंदो त आउं सम्झां थो पोइ भले केतिरी बि ट्रंप कोशिशि करे उनखे अॻिते अचणु न ॾींदा। पर हींअर जेका अपीरेंटली कंडीशन आहे उन में जो बाइडन जी विनिंग पोजीशन वधीक नज़र अचे थी। हलूं था मुश्ताक मीरानी साहब जी। मुश्ताक साहब, ट्रंप जे मथां नसल परस्तीअ जा इल्ज़ाम बि आहिनि ऐं जेके हिन वक़्त ताईं जेका सिचुएशन आहे, जेतिरो वोट पइजी चुको आहे उनजा रिज़ल्ट ताईं साम्हूं आहिनि, तव्हांखे छा थो लॻे त केरु सोभारो थींदो ऐं जेके धांधली जा इल्ज़ाम आहिनि, जेको इम्कान नज़र अचे पियो या जंहिंजा ख़दशा आहिनि, उहो केतिरो दुरुस्त आहे अमरीकी मुआशिरे जे हिसाब सां? रोज़ानो इहो CNN ॾिसंदो आहियां, ख़ासि करे इलेक्शन जे हवाले सां, ऐं सभिनी खे ख़बर आहे त CNN जेको आहे सो ट्रंप जे ख़िलाफ़ु आहे ऐं फॉक्स न्यूज़ जेका आहे सा उहो आहे पंहिंजो प्रो ट्रंप। इहो तव्हां ॾिसो त गुज़िरियल इलेक्शन में ट्रंप कीअं खटियो। ट्रंप ॿिनि टिनि शयुनि जे करे खटियो। हिकिड़ो त इहो आहे त क़ौम परस्ती ऐं नस्ल परस्तीअ खे हुन गॾु कयो। हू चवंदो त अमेरिका वन, अमेरिका वन, अमेरिका नंबर वन। तंहिंजे करे उहो क़ौम परस्ती ऐं नस्ल परस्ती में हीअ आहे त जेके वाइट फैमिलीज़ आहिनि उन में अक्सरियत जेका इवेंजिकल जेके क्रिश्चियन्स आहिनि, ठीकु आहे, उहे क्रिश्चियन सभिनी वोट हिन खे ॾिना ऐं इन जे बुनियाद ते हुननि जेको वाइदो कयो त बैतुल मुक़दस में जेको आहे सो इज़राइल जो कैपिटल थींदो, असांजे ॿाहिरिनि मुल्कनि में जेको आहे सो अमेरिकन जो खून न वहंदो, ऐं टियों इहो आहे त इज़राइल जो जेको बि दुश्मन हूंदो उहो असांजो दुश्मन हूंदो। छाकाणि त इवेंजिकल जेके क्रिश्चियन्स आहिनि उन्हनि जो नॉर्मल इहो आहे त हू चवंदा त अॼु न सुभाणे यसू मसीह ईंदो ऐं पोइ क्रिश्चियन जी उहा हुकूमत थींदी। हू तमामु पंहिंजे हिननि अमल हिन में सख़्तु आहिनि ॾाढा। हिन वक़्तु बि ट्रंप जी जेका टारगेट जेको आहे उहो इहो आहे त वाइट जेके फैमिलीज़ आहिनि, जेके अच्छा अंग्रेज़ आहिनि, सिर्फ़ु उन्हनि में ऐं हिकिड़ी स्टेटिस्टिक्स इहा ॾिनी अथई त 58% खां जेकॾहिं वधीक वोट ट्रंप खे वियो त ट्रंप खटाईंदो। बाक़ी मीडिया में छा थो अचे, ट्रंप जी जेको मश्करियूं आहिनि, उन्हनि जा बयान, उन जूं अजीब क़िस्म जो इंटरनेशनल लॉ खे वायोलेट थो करे, उहो पंहिंजी जॻह ते। ऐं इहो पंहिंजे दोस्तनि खां इहो चवंदा आहिनि त ऑल पॉलिटिक्स इज़ अ लोकल पॉलिटिक्स। हाणे हुन इहो बि चयो आहे त हिन ते जेका वीक पॉइंट इहो ई आहे त हेल्थ केयर, माना सिहत जे लाइ चयो त मां वधीक सहूलियतूं ॾींदुमि ऐं प्लस हू फ़ख़ुरु थो महसूसु करे त मुंहिंजे हिननि 4 सालनि में रोज़गार तमामु वधियो आहे, मुंहिंजे टर्म में जेको आहे सो इक़्तिसादी हालत बहितर थी आहे ऐं जेके असांजा जेके जॉब जा जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि में असांजा कारखाना हुआ, हाणे उहे कारखाना मां वापसि कया। तंहिंजे करे इहे वाइट जेके अंग्रेज़ आहिनि उन्हनि लाइ त तमामु ई अट्रैक्टिव थो करे। तंहिंजे करे उनखे बाक़ी जेके आहिनि जेके माइनॉरिटीज़ आहिनि उन्हनि जो उनखे न आहे। लास्ट में इहो ॿुधायां त बिल्कुलु हुन चई छॾियो आहे त हिन दफ़े वधीक सरप्राइज़ हूंदो। सरप्राइज़ कीअं त जेको सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी जेका फीमेल जस्टिस जो वाधारो थियो आहे उहो बि जेको आहे सो कंज़र्वेटिव ख़्यालनि जी औरत आहे, जेके जज आहे। तंहिंजे करे जेकॾहिं स्मूथली वोट मिलिया बाइडन खे ऐं अक्सरियत में अची वियो त पोइ त न आहे, न त अदरवाइज़ जेकॾहिं इहे जेके रिजेक्टेड वोट आहिनि ऐं उन्हनि जे जेकॾहिं ॿिया इशूज़ ईंदो त पक वरी जेको इशूज़ हलियो वेंदो सुप्रीम कोर्ट में। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बुश खटियो हुयो त उहो बि फ्लोरिडा जे स्टेट में इन्हनि अदालती फ़ैसिलनि जे तहत उहो खटियो। ठीकु आहे मुश्ताक साहब। हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर सिंधु साहब, छा चवंदा तव्हां? जेकॾहिं ॾिसिजे मुशाहिदाती हवाले खां त ट्रंप जो जेको अचणु हुयो उहो ख़ुदि जेको आहे सो हिकिड़ो वॾो सवालिया निशान ॿाहिरीं दुनिया लाइ इन करे हुयो त ॿाहिरीं दुनिया एक्सपेक्ट न पिए कयो। ऐं जीअं चयो वञे थो त पॉपुलर जेको वोट आहे या आम माण्हू उन्हनि ईअं एक्सपेक्ट न पिए कयो त ईअं ट्रंप ईंदो। जंहिंखां पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो रशिया सां ऐं उन्हनि सां जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम बि लॻा त कहिड़े तरीक़े सां इहे जेका
जेका जेके नतीजनि में ऐं उन्हनि में कीअं फेरफार त न पर ईअं चइजे त जेका असां नेट जे वसीले उनखे कीअं असरअंदाज़ थियण जी कोशिशि कई वई आहे, जंहिंमें जेको आहे सो ट्रम्प जा जेके रशिया सां ईअं मुआदा रहिया। इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से सरफेस ते आयूं, उन्हनि में केतिरी हक़ीक़त आहे उन खां हटी करे ॾिसजे त ख़ुदि जेका असां हुनजो अचणु हुयो उहो हिकिड़ो जेको आहे सो सरप्राइज़िंग हुयो। अहिड़े तरीक़े सां जेको हिन वक़्तु जेका उन खां पोइ ॿियो वॾो सरप्राइज़िंग इहो हुयो त जेका अमेरिका लाइ चयो ई इहो वेंदो आहे त अमेरिका जेका असां नेशन ऑफ इमिग्रेंट्स आहे, इमिग्रेंट्स जे हवाले सां यकीनन जेके जॾहिं ॿाहिरियां माण्हू अचनि था त जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जे विच में क़िस्म जी जेका असां ज़रूरु पैदा थींदी आहे। ऐं ट्रम्प उन में कामयाबु वियो त ट्रम्प जेके आहिनि से उन्हनि सेंटीमेंट्स जे आधार ते जेका नस्ल परस्ती कौम परस्ती आहे उनखे हवा ॾे। ॿिए नंबर ते जेका असां उनजा एंटी इमिग्रेंट्स जेके लॉज हुया उन जे बारे में जेका तव्हांखे छा थो लॻे अमर साहिबा केरु कामयाबु थींदो, केरु सोभारो थींदो इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे ॿुधायो? जेको पॉपुलर वोट हींअर त जो बाइडन जो लॻे थो पियो, जंहिंमां माना जेके एनालिसिस अचनि पिया उन मां ईअं लॻे थो, पर जीअं त अनएक्सपेक्टेडली पहिरियों दफ़ो जेको ट्रम्प आयो चई नथो सघिजे। इहा ॻाल्हि जेका मुश्ताक साहब कई आहे इहा सोचण जी ॻाल्हि आहे त जेका असां जेकॾहिं कोर्ट में को फ़ैसिलो वञे थो त पोइ मुमकिन आहे त जेका असां वञे ट्रम्प जे हक़ में। अदरवाइज़ मां सम्झां थी त जेका असां ट्रम्प जा इम्कान फ़िलहाल जेका मुंहिंजी नज़र में उहे घटि था ॾिसजनि, छाकाणि त अॻे दफ़े अमेरिकन बेख़बरी में मारिया विया हुया, हिन दफ़े हू इनखे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहिनि। पर हिकिड़ो आख़िरी जेको तव्हांखे माना ॻाल्हि ॿुधायां त इहे साॻिया ई जेके आहिनि से इंडिया जे बारे में जेॾीमहिल मोदी जो जेको आहे इलेक्शन थी रहियो हो त माण्हुनि इहो सोचियो हुयो त ही फाशिस्ट ऐं रेशिस्ट जेको आहे उहो ॿीहर जेका असां नथो थी सघे वज़ीर आज़म दुनिया जे में वॾी जमहूरियत जो। पर जॾहिं उहो थी वियो त चई नथो सघिजे त छा थींदो, पर हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको दौरु आहे उहो फाशिस्ट ऐं नस्ल परस्त कौम परस्त। ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, तव्हांजो चवणु आहे त पॉपुलर वोट जो बाइडन जो आहे, पर जेको दौरु हले थो उन हिसाब सां कुझु चई नथो सघिजे। नाज़रीन, तव्हां महिमाननि जा राया ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।